अरे खैर तो आहे लगे थो त सस्पेंड थी विया आहियो। मूंखे बि ईअं थो लॻे। अरे बकवास बंदि कयो, बेचारो सरदार को साईं गुज़ारे छा? माण्हू चङो हुयो। सरे अचानक भला अटैक थी पियुसि छा? अरे मां कयो लानत ही खोड़ अथव। हाँ किना बात किनियूं ॻाल्हियूं। अरे सरदार का सागा तंग थी करे खुदकुशी करे छॾे। अरे बिल्कुल ना, सरदार को असांगा तंग थी करे बदली कराए हलियो वियो ऐं खत पंहिंजे हथ न करनि सां असां लाइ छॾे वियो आहे। सरे खत में दुआ सलाम त जाम लिखिया हूंदई। हा दुआ सलाम लिखी अथई, माण्हू भलो हुयो पर थोरी घटि लिखी अथई, बाक़ी थुक लानत वॾी लिखी अथई। बाबा तोॾां थो भायां मां आहे सभिनी लाइ, पर तोॾां भायां थो घणी तोॾे अथसि। हा तारिक साहब सियाणो माण्हू हुयो, सोचियो हूंदे त सुधरदा उहे ई कोन। साहब किथे पाण चरियो थी वञे। पर जमादार साहब केॾी महिल खिलो पिया केॾी महिल रो पिया, भला ईअं छो? खिला इन करे थो जो तारिक साहब खां पोइ हाणे हितां जो इंचार्ज आहियां। हाणे घणी इज़त कंदा कयो। हाणे रो इन करे थो ॿियो को जे अचे वरी असांखे मथां वेठो त पोइ छा थींदो। वाकई सर ॻाल्हि इहा सही था कयो। हा ए भला ॻाल्हि त ॿुध, ये जेका नई एंट्री आहे इन जे ॻाल्हाइण जो बटण किथे आहे? हिकिड़ो मिंट। अबे नालो छा अथई? जमादार साहब ही कननि खां पंचरो आहे, हिन जो नालो आहे सियाणो। ॻाल्हाए ख़्याल सां, काणो हूंदे तूं तुंहिंजो पीउ, मां हिते नौकरी करण आयो आहियां, पंहिंजी बेइज्जती कराइण कोन आयो आहियां। करे छा थो बाबा? ब्रेक ते पेर मुंहिंजा बाबा, ब्रेक ते पेर। जमादार साहब गाबा वञी पाण चार, मां हिते कानून जो मुलाज़िम आहियां, तुंहिंजो न। अरे हेॾे अकुल खां सफ़ा ख़ाली इंसान, पहिरियों ॻाल्हि खे सम्झ त सही न, पोइ ॻाल्हाए न। भला कननि खां सफ़ा ॿोड़ो आहे छा? घोड़ो वठे या गधो, पर गाह पंहिंजो पाण कजांइ, मुंहिंजो कमु न थी। ओ बाबा हेॾो से मां हथ ॿधामांइ न, हाणे माठ कर ऐं असांखे माफ़ कर। ओ यारी पिट केरे चयो थी पारां तो तारिक साहब हो इन ही पिट लगी दारे से टचण शुरू थी वई। अॼु छोरो अचे त हिकु हिकड़ी थींदी, या घर में उहो रहे या मां। पर मां घरों छो निकिरा? घर त मुंहिंजो आहे, उन खे घरों कढो। दिल पर कयो छाए, कुझु पंहिंजी अछी ॾाड़ीअ जो ख्याल कर, माण्हू न खिलाए। कूड़ घटि हेड़े अछी ॾाड़ी काथे आहे मुंहिंजी? मां इन जे करे त ॾाड़ी रखां ई कोन थो। तूं ये उबता सुबता मिसाल ॾेई इन दिल पर लूसी खे बचाईंदी है। मिसाल ॾिबो आहे अछी ॾाड़ी जो, थोरो अकुल मां कमु वठ। अॼु मां पादर खां कमु वठंदुसि ऐं इन दिल पर खे ॾाढा ठोकींदुसि। आख़िर दिल भर कयो छाए, ख़बर त पए। तूं ख़बर छो वठंदी? छोरो न कम जो न कार जो सॼो ॾींहुं वते तो मोहा ठाहे पकंदो। केॾी महांगाई लॻी पई आहे, भला मां सॼी उमिरि विहाए खाराईंदोमांसि छा? हाणे जेसीं ताईं कमाईंदो न त घर अचण मां बि कोन ॾींदोमांसि। इन में माण्हू चङो चवंदई। न चङो न चवंदा, बाक़ी हिन महिल त माण्हू गुल जा हार झलियूं बीठा आहिनि। दिलबर जो पीउ अचे त उनखे बारायूं। मां सम्झायांसि थी, तूं बि थोरी कावड़ पंहिंजी घटि कर। हिकिड़ो ई त सिकीलधो पुटु आहे, जे मत सॼो ॾींहुं ॾमिरे थो वती। सो बि निभागो, अहिड़ी औलाद खां माण्हू बे औलादो भलो हो। खैर घुर खैर घुर, तुंहिंजो मतिलबु छा आहे हकीमा? त मां मेरे बागड़ी वांगे वञी दर दर पिना? मूं इहो खैर कोन चयो, मूं चयो त रब खां खैर घुर। मां तोखे सुञाणिया थो ऐं तुंहिंजे हिन पुट लूसी खे बि हाणे रिहाई ते ठुप कोन कंदोमांसि। छोरो अचे त मां बि चवांसि थी, तूं बि हरू भरू ॼाड़ी न हण। अची हो पंहिंजो काकड़ो ख़ुश्क कयो थी, चवीं त पाणी खणी अचई। ज़हर खणी अचु त पियां। किथे रखियो थी? मुंहिंजो मतिलबु आहे त थोरो थधो थी थधो। मां कहिड़ी फिरज आहियां जो थधो थिया? बाक़ी अचे इहो लूसी अॼु मज़ो वॾो थींदो। हा
वाह वाह, छा तो लुक्का, छा तो फ्रेम आ, वाह वाह। फ्रेम में सुरहाना फिटा, वाह छा बॉडी आ, छा लुक्का, वाह वाह, कमाल आ यार, कमाल आ। छाजीड़े वाह वाह लाती थी, छाजो मुझे चौधारी गोल तो फिरे। खैर ता है न वडा। तू केरा छा नालो थई? मां त वजीर आया। अच्छा वजीरा, ओए बादशाह किथे आ? बादशाह त सऊदी, उतो वरी दुबई वयला। अरे मां हितां जे बादशाह जी गाल तो कया। अबा हाणे त वरी खबर ही नथी पए, अलाए जीअरो आ अलाए मरी वियो। अरे दोस्त त मां शहजादे जो आहियां, शहजादे जो। इहो शहजादो अंग्रेजन वारो अगजायो पुट। अरे अरे तू मुझे दोस्त के खिलाफ तो ॻाल्हाई, मुंडी भञी विझंदो साईं लुधड़ा। अरे बांह कढ, मुंडी तो भञी। हिकु शर्त ते बांह कढंदुसि, हिकु शर्त ते। ओ वॾा मां शर्त हराई, तू ॻाल्हि कर मां क़बूल कंदुसि। मूंखे शहजादे जे घर जो ॾस ॾे। बांह कढ मां तोखे शहजादे जे घर छॾे तूं अचो। हा हाणे कई न इहा सुर वारी ॻाल्हि। हाय हाय ॾिस, हाणे बहितरीन ॻाल्हि कई न। हे वटि थेलो, मूंखे ओतिरे ताईं पहुचाए। किथे अथसि घर? हल हल हल, घुमदोल घुमदोल, शाबाश। चाचा में वाह, मैं तुझे सिर जो कसम खरीदो जा, इहो कम मां न कयो हुजे, पर इहो कम मां कंदो बि छो हुजा। कूड़ो कसम ना खणंदो हुज, तू हुजे ई जुआरी। तोखे कसम जी कहिड़ी ख़बर हुजे? मां जुआरी जरूर हुजा, पर एतिरो किरल बि न हुजा जो पंहिंजी इज्जत खे गुम करा। लच्चू, तू असां सां सुठो न कयो हुजे, तो जो भलो इन में हुजे, तू असांजो घर हाणे जो हाणे छॾे हलियो वेंदो हुजो। इहो त रोज़ जो कमु हुजे, कहिड़ो मां तव्हांजो जुआ में घर हारायो हुजे जो घर कढंदा हुजो। घणो सियाणो न थींदा हुज, जुआ जी ॻाल्हि न हुजे। ॿियो वरी कहिड़ो मूं चाचे मेवे खे ख्वाब में भूंडा ॾिना हुजनि जो। मुंहिंजो मतबल आहे जेका ॻाल्हि हुजे खणी ॿुधाईंदा हुजो न। ॿार असां बि न हुजूं त तुंहिंजी हरकत जी ख़बर असांखे न पवंदी हुजे। लच्चू, कृष्णी मूंखे सभु कुझु ॿुधायो हुजे, हाणे मां तोखे हिन घर में रहण न ॾींदो हुजां। पर छो? मूंखे सभु ख़बर हुजे तूं कृष्णी खे अगवा कराए हथ सां ड्रामो कयो हुजे ऐं असांखे ख्वार ख़राब कयो हुजे। चाचा में वाह, मां तुंहिंजे सिर जो कसम खणंदो हुजां, इहो कम मां न कयो हुजे, पर इहो कम मां कंदो बि छो हुजां। कूड़ो कसम न खणंदा हुज, तू हुजे ई जुआरी। तोखे कसम जी कहिड़ी ख़बर हुजे? मां जुआरी जरूर हुजा, पर एतिरो किरल बि न हुजा जो पंहिंजी इज्जत खे गुम करा। तू किरल बि हुजी, तू बेइज्जतो बि हुजी, असांखे सभु ख़बर हुजे। तू मूंखे जिते बि छॾे आयो हुजी, उन हमरा मूंखे भेण कयो हुजे ऐं मूंखे सभु हक़ीक़त ॿुधाई हुजे। तू त बस नाग हुजी, नाग। तू पंहिंजी इज्जत खे ॿियनि जे हवाले कंदो हुजे, इन खां तू ॿुड़ी न मञंदो हुजे। बापू, मर्दी हुजे गैरत, जे कहण में टुफ ना हुजे। मां तोखे केतिरी बि नाराज़ हुजां, पर तोखे पंहिंजो वर सम्झंदी हुजां। पर अॼु खां पोइ तोसां मुंहिंजो हर रिश्तो ख़तम हुजे। खुदा खे मञंदी इहे न चवंदी हुजे, मूंखां वाक़ई ग़लती थी हुजे, मां तव्हां ॿिन्ही खां माफ़ी घुरंदो हुजां। लच्चू, असां तोखे माफ़ ज़रूर कंदा हुजूं, पर कन खोले ॿुधी छॾींदो हुज। असां तोखे हाणे हिन घर में रहण न ॾींदा हुजूं, इन करे हितां निकिरी वेंदो हुज ऐं मोटी असांजे घर कॾहिं बि न ईंदा हुजजांइ। हाणे सभु रिश्ता नाता ख़तम, हाणे निकिरण ई कंदो हुज। मूंसां रिश्ता नाता न ख़तम कंदा हुजो, बाक़ी मां वेंदो हुजां, मूंखां ग़लती थींदी हुजे, मूंखे माफ़ कंदा हुजो। कृष्णी निकिरी कंदो हुज त पातल लाईंदो हुजां। गुंडेल, मां न हाणे जेका तोसां ॻाल्हि करण वारी आहियां, जेका तूं ॿुधंदे न
जे कनन मां दुहा निकरी वेंदा। जो मुझे कनन में गेट दुखाए रखदे या दुहा निकरंदा। हाणे घणो मश्किरो नथी ॻाल्हि ॿुध। तू मूंखे ॻाल्हि कर न। बाबा न दुकान बंद तो करे। तोड़ भला जादू वारी छड़ी आ या जो चाचो दुकान के तालो पियो तू सीज पई। मूं वटि न जे जादू वारी छड़ी हुजे हा त सभिनी खां पहिरियों तुंहिंजा पुठा सुकाया हा। दुकान त रोज चाचो बंद कंदो आ। अॼु 10 मिंट अॻ में दुकान बंद करिया त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी। वरी इहा ॻाल्हि मूंखे करे थी ॿुधाई। अड़े बेवकूफ़ बांदर, बाबा मुर्गो दुकान बंद तो करे ऐं चयो अथई त बुंडेल खे लाज़मी ॿुधाइजांइ त हाणे मज़दूरी मड़ीअ जी करे। छा मोमना चाचो पिनंदो? लाभारी जी त मौसम आहे बि कोन। लाभारो करे बि कोन सघंदो। माना पिनंदो न। बाबो कोन पिनंदो, तूं पिनंदे मौत। तूं कुझु सोच त कीअं पिनजे। मुंहिंजो मतिलबु आहे त मां छो सोचां। जे न सोचींदे न त बाबो पहिरें उघाड़े कढंदी। छो पहिरें उघाड़े कढंदो? कहिड़ो मां पिणे या जूता पाता आहिनि। मां पहिरें उघाड़े कोन कंदुसि, पंहिंजी चपल पाए पोइ न कंदुसि। ऐं बग़ैर चपल पाए पेरनि में कॾा लॻल। माना ॻाल्हि खे असुल न सम्झंदे न। ख़बर तॾहिं पवंदई जो बाबा लठियूं हणी घर मां ॿाहिरि कढंदुई। अलाए केॾो घर खां ॿाहिरि कढे। हाणे तो मां कुझु न कुझु माण्हुनि वारी धप अचे थी न। धप चाचा न न मुंह में धप न आहे, बस थोड़ी कपड़नि में धप ईंदी हूंदे। अरे उहा धप नथो चवई, इंसानियत वारी धप तो चवई बेवकूफ़। अच्छा अच्छा लवली बिरादर ओ सही आ। माशाअल्लाह ही घर त तमाम सुठो आहे। हाणे तहां बि ॿई कमकार जी कुझु न कुझु कयो। चाचा इहा ॻाल्हि तो सही कई। वाकई कुछ पैसा बचाइण जाइ जे सौदे मां। ओ माय लवली बिरादर, पहिरियां 50 मूंखे ॾे त मां जीअं कराची वञा। पुट गुलाब भाउ खे 50 रुपया ॾेई छॾ जे घुरई थो त। चाचा ही 50 रुपया न पर 50,000 जी ॻाल्हि थो करे। 50,000 मां लवली बिरादर पो इते रखीसि न। भला ॿुधाए त पो कॾहिं ॾींदे? छा भूंडो चई त हींअर ई ॾेई छॾियां पुट। ओ माय लवली बिरादर इहो ॻाल्हि खे हाणे घुमाए न। तूं किथे फिरी त न वेंदे न? न पुट मां कोन फिरंदुसि, पर तूं थोरो सब्र त कर न। मतलब त हाणे मुंहिंजी मंज़िल बिल्कुलु करीब आ। ओ मुंहिंजी कराची मां सुरहाणे ॼाणू जल्दी पहुतुसि कराची। शहज़ादा पुट मांखे बि वठी हलजांइ, मां बि घुमी फिरी ईंदुसि। चाचा उते विञाइजी न वञे। कराचीअ में हर माण्हू मसरूफ़ हूंदो आहे। कंहिं वटि टाइम हूंदो आहे जो हरू भरू तोसां वेही मथो हणे। ओ चाचा हरू भरू को तोखे धकु हणी मारे न विझई। हरू भरू तुंहिंजो लाश न खणायूं अचां टूटू वारी गाॾी ते तूं तूं। अरे मूंखे तव्हां भला सफ़ा अहिड़ो सम्झो आहे छा? न चाचा तूं आहीं कंधार माण्हू, पर तोखे ॿुधे केरु। असुल ते कननि खे हथ ॾेई छॾ न। अबो अलाह करे हिन लिबास में ॻोठ जा कुता न चक पाइनि। अड़े असुल सिंधी लिबास त हाणे पातो अथई। ऐं ख़बर अथई खाई बि ॾाढो थी ख़ुदा जो कसम आहे। ऐं साफ़ा चाचो अतरा जम थो लॻे। इहो गंदर फसले तो हिन चक्कर के हाल हवाल बा। अल्लाह मतलब त तोखे ख़बर न है? बाबा सब ख़बर अथमि, जेका खणी पुछो उहो ॿुधायां। अरे मूंखे ख़बर आहे, मां को अंधो न आहियां। तूं वरी मूंखां वधीक पाण खे तो सियाणो सम्झे। जी हा, मुंहिंजो मतिलबु तव्हां खां वधीक ॿियो को बि अकुलमंद कोन्हे। बेअकुल जो बेअकुल। अरे हेॾे कमदार मूंखे तो वरी गुथा लफ़्ज़ ॻाल्हाई। हाँ न बाबा तव्हांखे वरी घटि वधि केरु ॻाल्हाईंदो? मूंखे ताक़त आहे पानी जे ॿार खे। अरे हाणे मां चवां थो घणी यख न हण, फसल जो हाल हवाल दे त कीअं कणक थी आहे। बाबा असल मन माशूक 100 मण पको आहे 20 एकड़। अरे कुझु घटि हणु घटि। बाबा जेकॾहिं 100 न त 70 पको आहे। अरे जे न लथो त पूरो हफ़्तो पादर हणंदो छां। बाबा न पर हाणे पादरनि जी भला कहिड़ी ॻाल्हि आहे?
50 मण आम दफ़ी एकड़ थो लहे। अञा बि थोरी रियायत बाबे रियायत। बाबा न हाणे 25 मण त सभा पको आहे, मूंखां भले लिखाए वठो। अरे हेॾे कमदार मञा त हिन चकर असुल ख़र्च ई न रहंदो। मूंखे त पुट लॻे थो तूं कलर ऐं दवा मेरा फेरी थो करे, तॾहिं त कणक सुठी न आहे लथी हिन चकर। न रे सर बूटा कान, तव्हां भला सफ़ा मूंखे लूसी सम्झो आहे छा? इन्ही में हाणे सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? याने मां लूसी आहियां, मालिक आहियो, कुझु बि चई सघो था। मूंखे ख़बर आहे मां को अंधो न आहियां, पर इहो हरू भरू चमचागिरी न कंदो कर, कुझु फसल ॾे बि ख़्यालु कंदो कर। जेको हुकुम बाबा साईं। सचो आईं था, मूं बि इहो ई फ़ैसिलो करे छॾियो आहे। जेसीं ताईं मां वारो इहो चंडो लूसी दिल पर कमाईंदो कोन, तेसीं ताईं घर जा दरवाजा बंदि हूंदसि। जॉन आहे त कोन, पर इन शोरे खे कढी ॾेखार त इन्हनि खे ख़बर पए त मानी मुफ़्त जी आहे कोन। हाय हाय, तारिक साहब वीचारो मोकिलाए वियो। ये मोकिलाइण महिल तोखे 10-20 हज़ार रुपया त ख़र्ची ॾेई वियो हूंदो। किथे आहिनि पैसा, किथे आहिनि? ॾस मूंखे ॾे पैसा। वाह मां वाह, तारिक साहब हिननि मोगन जे करे पंहिंजी भॼी जान छॾाई हूंदी, तोखे वरी सदाईं ॾोकड़नि जी आहे। पुट तोखे केरु थो चरियो चए? चरियो तूं न आहे, पर जीअं तोखे ॼणियो आहे न उहा चरी आहे। मन फिरी सिरी वरी बि मूं ते लाणताणो। न तोखे सदाईं भला ॾोकड़नि जी छो लॻी आहे? साहब असां चरियनि मां अचे फाथो, सो वीचारो पाण भॼी जान छॾाई अथई बदली कराए। तोखे वरी ख़र्चीअ जी लॻल आहे साईं। के ऑफिसर भला हूंदा आहिनि, ख़र्ची बि ॾेई वेंदा आहिनि। अमा उहो तॾहिं जॾहिं ऑफिसरनि जी दिलि ठरियल हुजे। हिननि जा प्रकार ॾिसी किथे साहब रिटायरमेंट जी दरख़्वास्त न ॾे। थी सघे थो। अरे हेॾे पीउ जे अकुल ते शक थो करे? हाँ शक न, पर हिनखे पक आहे तो जहिड़ो दिमाग़ कंहिं दुश्मन खे भला न ॾे। अल्लाह जो शान आहे। हाणे ताईं तूं बि मूंखां सियाणी आहे। वाकई जेकॾहिं तूं अकल वारो आहीं त मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे। हा हा भले पुछ। सवाल इहो आहे, उहा कहिड़ी शइ आहे जेका तूं ॾिसी सघीं थो पर भञी नथो सघीं? अमा उहो आहे तुंहिंजो मुंहुं। हेॾे तूं वेठो त ॾंड कढी ऐं वेठो त जवाबु ॾी। हाय हाय, जवाबु यूंस पुट ॾेई छॾियो आहे। इन खां बहितर जवाबु त मूं वटि बि कोन्हे को शरीफ़। ओ मोगा, इन सवाल जो जवाबु अथई तारो, जेको तूं ॾिसी सघीं थो पर उनखे लाहे नथो सघीं, ऐं नई वरी तूं उनखे भञी आणे सघीं थो। हाणे आसमान जे तारे ताईं त मां पुॼी कोन थी सघां, बाक़ी चई त मुक हणी तुंहिंजो तारो कढी तिरीअ ते ॾियां। मूं ते त भॻो थो अची, शल न को बहानो मिलई। वीचारो कंदो हुए बि कुझु न, पंहिंजे रूह खे बि तसली न ॾे छा? ओए पुट तूं का ॻाल्हि कर। हाँ त छाड़ियूं ॻाल्हियूं करे मिड़ई हिकिड़ी ॻाल्हि कई न मां बि। हे तो ते सफ़ा कावड़े तो वतई। बाबो हूअ वरी मूंसां कहिड़ो प्यार सां ॻाल्हाईंदो आहे, सदाईं कावड़ियल हूंदो आहे मूं ते। कहिड़े ॾींहुं भला मूंसां प्यार सां ॻाल्हायो अथई? पिणे जी कावड़ जाइज़ आहे, तूं भी कुछ पंहिंजे बारे में सोच। मां छा सोचां? असुल सोच त तोखे बाबे खे हुजण घुर्जे न, त छोकिरो परणाइणो भी आहे। तितरी न तोखे परणे जी सोच आहे, एतिरो कमाइण जी सोच करे या त एतिरो बेस्तो ई न थिए। अम्मा मूंखे कमाइण जी कहिड़ी लोड़ आहे? हूअं ई साल ॾेढ में बाबो वफ़ात करे वेंदो, पोइ पघार तूं ऐं मां पाण में अधो अधु कंदासीं, ॿियो छा? ख़ैर गुर निभागा पिणे चो मारे, अॼु तो ते सफ़ा बिगड़ियल थी, अॼु तोखे घरों ज़रूर कढंदी। अम्मा मरी मां बि कोन वेंदुसि, जेकॾहिं घरां कढंदो त पाण पुछड़ो थींदो, मूंखे छा थींदो? न न माण्हू सुठो चवंदसि त जवान पुट खे घरां कढी छॾियो अथई। पिणे के ॾोही कजे, बाक़ी पाण न कमाइजे। अम्मा कमाइबो ज़रूर कमाइबो, पर फ़िलहाल असांजे घुमण जा ॾींहं। तोखे खयो आहे पादरनि, जो आयो उहो ठोकींदे अची। बस मां मूं माठ
मुआ अहीं त सफ़ा चरियो। अम्मा तो जो हिदायतूं शुरू कयूं त भला मां ॿियो छा कयां? नाफरमानी कयां तुंहिंजी? चङो हाणे माठ करे वे। अम्मा आहीं का सफ़ा चरी। खबर खबर मां चरियां ॼाण पिणे पहुतो मोचड़ा हणंदी। सेठ गुस्ताखी माफ़ बाबा, पता नहीं मुझो भी बेली हिसाब नो करे जान छॾायो। हा हाँ हाँ छो न हिसाब अभी गणे वठा 10 ऐं 10 20 20 ऐं 20 40 40 ऐं 40 80 5 खणी विझेसि हिसाब पूरो। ॿियो हुकुम कर। सेठ मां इहो हिसाब नथो चवां बाबा, मुझो हिसाब कर मुझो। हा मीरल तूं 5 साल खनि अञा जीअरो आहीं, हुन ते सदाईं ज़लील, तॾहिं बि ख़ुशि कोन थींदे। ओ नजूमी जा पुट इहो किताब खणो, मुंहिंजी पघार जो हिसाब कर त मां हिन महिल ताईं घणा वरिता आहिनि। हा इहो तो चवां। अरे ए ॻाल्हि त ॿुध, छो मरी थो छा जो हिसाब किताब थो कराई? मां पाण तोखे मारण जे चक्कर में आ। मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजे हिसाब के साल थी थियो आहे, चको बि नसीब न थियो आहे। ख़बर त पवे त घणा खाधा अथमि ऐं घणा बचा आहिनि। हा पोइ ईअं चओ न, ईअं चओ न, हिते अचु न हिसाब कयां थो। सेठ बाबा छा थियो? हिसाब थी वियो? हिसाब थी वियो, अञा 10,000 मुंहिंजा तोड़े थींदा। एॾो ज़ुल्म? अरे नाक पघार त वई, अञा उल्टो मूले 10,000। तोबा तोबा तोबा। ही जेके बूट, हे कपड़ा, हे जेको पटको थी, इन खां वधीक ॿियो कहिड़ो ख़र्चो थींदो? मानी टिकी बि खाधी वई न। माना त साल में भी मां पंहिंजो पेट नया पाले सघंदो? पोइ त लानत मूं ते। अरे मुंहिंजे तरफ़ां बि हुजे कटड़ू। ही वठ पंहिंजी जुती, पर छॾीसि पहिरियों घारे वरी कीअं वेंदो? मूं कई तोबा तुंहिंजी नौकरी ऐं तोखां ॿीण चाढ़े अञा मूंखे कर्ज़ई कई। हाँ हेॾे सॼी उमिरि बेस्तो थींदे थुक लानत बुझो, कॾहिं सुख न ॾिसंदे। मुंहिंजी बददुआ थी, हा बददुआ थी। अरे वञी धूड़ पाए मुंहिंजे लाइ नौकर खोड़। हुते वरी कहिड़ो थोरो थो करे जो तो बीठो करे। हाणे हल हल हाणे निकिर, खणा हेॾो पादरो हणाए न मोचड़ा। वञा तो वञा, साह नथो निकिरे। छुट्टी जान केड़े केड़े हे हो इश्क में घारियूं हुजे ने भागो हिसाब कंदो अते। अदा खमीसा केड़ा हाल थी? देख हाल हवाल काडो अचे तो काडे वयो है? अदा विंदुस वरी केडा बस इते गोठ में चक्कर पियो ॾियां। दुकान ते केरा बुंडेल? न अदा दुकान मूं बंद करे छॾी। पर छो अदा? ओबा ये दुकान कमाए कोन पियो, न को इहो छोरो बुंडेल सुधरे पियो। हाणे इहो तय करे छॾियो अथमि, जेसीं ताईं बुंडेल कमाईंदो न घर अचण असुल कोन ॾींदोमांसि। सचो आई अदा, मूं भी इहो ई फैसलो करे छॾियो आहे। जेसीं ताईं मां वारो इहो चंडो लूसी दिल पर कमाईंदो कोन, तेसीं ताईं घर जा दरवाजा बंदि हूंदसि। जवान आहे त कोन, पर इन छोरे खे कढी ॾेखार त इन्हनि खे ख़बर पए त मानी मुफ़्त जी आहे कोन। मां त पको पा करे छॾियो आहे, पर तूं बि होशियार थी जाए, मतां बुंडेल ते रहम करी। जेड़ी महिल ॾिसे न बुंडेल दर ते आयो आहे त इहो पंहिंजो बूथ खणी साम्हूं भेजासीं। बुंडेल पाण ई भॼी वेंदो, चवंदो खमीसो चक विझंदो। ॿुध न हेॾे ॻाल्हि त ॿुध, तूं मुंहिंजी बेइज़ती थो करें छा? अरे बेइज़ती थींदी आहे इज़त वार जी, बेइज़ती जी कहिड़ी बेइज़ती आहे? मां मिड़ई ॻाल्हि थो कयां। अलाए मिड़ई तुंहिंजी आदत आहे ॻाल्हियुनि में बेइज़ती करण जी। उहा त ख़बर अथई, मुंहिंजो मतिलबु आहे त बाबा छोरा आहिनि वॾा होशियार,
ईअं न त घरों निकिरंदे ई शर्त असांजे मारण जो प्लान ठाहिनि। जेको करिणो अथनि त वञी कनि, बाक़ी घर अचनि छोरनि खे असुल कोन ॾींदासीं। मुंहिंजो बि तोसां साथ आहे, छो त असां ज़ुल्म थियल आहे। अहिड़नि छोरनि खां ठो भलाऊं। हड़ एक जेड़ा साईं हड़ एक जेड़ा